सिंध जे ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले में लाड़काणो प्रेस क्लब ऐं सिंधी मीडिया जे नुमाइंदनि जे गॾियल सहकार सां शहर जे मुख्य जनाज बाग चौक ते हिकु शानदार तक़रीब कोठाई वई। सकाफ़ती तक़रीब जी शुरूआत शाह साईं जे वाईअ सां कई वई, जॾहिं त सिंध जे मशहूरु अलगूज़ो नवाज़ सिराज सोलंकीअ समेत नाले वारनि फ़नकारनि तक़रीब खे चार चंट लॻाए छॾिया। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां धार धार रैलियूं कढी शहर जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि जो गश्त करण बैदि मुख्य तक़रीब में पहुतियूं। सिंधी टोपी असांजो शान आहे, अजरक असांजो शान आहे। उन हवाले सां असां हिकिड़ो हर साल दिसंबर जे पहिरें हफ़्ते में असां ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं हीउ ॿधी जो मुज़ाहिरो आहे। असांजी सकाफ़त सालनि खां वठी हज़ारनि सालनि जी पुराणी सकाफ़त आहे। सकाफ़त जो ॾींहुं जेको आहे असांजे लाइ कंहिं ख़ुशीअ खां कंहिं ॻाल्हि खां घटि न आहे। असांजे तरफ़ां पंहिंजी पार्टी पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे तरफ़ां सभिनीनि दोस्तनि खे सकाफ़त ॾींहुं मुबारक हुजे। जेको ॾींहुं सिंध जे लाइ ईद जो ॾींहुं आहे, को ॾींहुं इहो बि असांखे यादि कराए थो त जीअं हिन अजरक में मुख़्तलिफ़ रंग आहिनि, सफ़ेद रंग आहे, ॻाढ़ो रंग आहे, नीरो रंग आहे, कारो रंग आहे। इहे सभु रंग कंहिं सुठे तरीक़े सां अगरि सलाड़जनि था त ख़ूबसूरत हिकिड़ो अजरक जो तोहफ़ो पेश थिए थो। ॾियारे जे हवाले सां इहो ई सकाफ़ती ॾियारा मल्हाइणु घुरिजनि जोश जज़्बे सां, ऐं उन में कानून जो बि एहतराम करणु घुरिजे। प्लस हिन ॾींहं सां गॾे करे असांखे जेके ॿियो क़ौमूं एग्ज़िस्ट कनि थियूं उन्हनि जा कल्चरल ॾियारा आहिनि, उन्हनि खे बि असांखे मल्हाइणु घुरिजे। सिंध जे वहदत जी ॻाल्हि आहे, सिंध धरतीअ खे यादि करण जी ॻाल्हि आहे, सिंध जी अवाम खे उन मारू वारनि अजरक ऐं टोपीअ करण वारे खे यादि। सिंध जो ॾींहुं टोपी ऐं अजरक जो ॾींहुं जेको पूरो दुनिया में मल्हायो थो वञे। अॼु जेको आहे न प्रेस वारनि सां गॾिजी, सिंध टीवी न्यूज़ वारनि सां गॾिजी लाड़काणे में हिन जेको आहे रायल चौक जनाबाग चौक ते जेको आहे मल्हायो थो वञे। ॾियारो सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था उन जे लाइ हिकिड़ी ईद आहे। हूअं ईदूं मज़हबनि ते थींदियूं आहिनि, हीअ ईद अहिड़ी आहे जेका सिंधी जेके सॼी दुनिया में कहिड़ी बि कुंड कुड़छ में रहंदा हुजनि, इंडिया में हुजनि, सिंगापुर में, अमेरिका में, लंडन में, पूरी दुनिया जे जेके मुल्कनि में रहंदा आहिनि उहे गॾिजी हिते मल्हाईंदा आहिनि। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां सिंधी सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते केक पिणु काटियो वियो। केक काटण वारी तक़रीब में लाड़काणो प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी नवीद अहमद लाड़िक, मुनवर अली रिंद ऐं पीपी अॻवान तारिक अनवर सियाल, हरेश लाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। कैमरामैन मुज़फ़र लाचारीअ सां गॾु गुलबार शेख, सिंध टीवी न्यूज़ लाड़काणो।